एपेक्स कमेटी जे अदम इस्तेकाम ऑपरेशन की मंजूरी ॾियण तां क़ौमी असेंबली जी बजट इजलास में ज़बरदस्त घोड़। सुन्नी इत्तेहाद काउंसिल के मेंबरनि को भी ऑपरेशन शुरू करण खां अॻु पार्लियामेंट खे एतमाद में वठण जो मुतालबो करे छॾियो। बैरिस्टर गौर चयो आहे त केपी में ऑपरेशन शुरू करण वारे फ़ैसिले ते एतिराज़ आहिनि। मुल्की मामलनि ते हुकूमत सां गॾु वेहण लाइ तयार आहियूं, पर को बि ऑपरेशन शुरू करण खां अॻु पार्लियामेंट खे एतमाद में वरितो वञे। को फौजी ऑपरेशन शुरू थी रहियो आहे त पैरामीटर तय कया वञनि। कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त एपेक्स कमेटी जे इजलास में केपी जो वॾो वज़ीर मौजूद हो। कंहिं बि फ़ैसिले खां अॻु वज़ीर आज़म नेशनल सिक्योरिटी काउंसिल जी गॾिजाणी घुराईंदो। ऑपरेशन कीअं शुरू कजे उन ते ऐवान में बहस कंदासीं। वज़ीर आज़म ऐं क़ौमी सलामती कमेटी जा मेंबर बि ऐवान में हूंदा। क़ौमी असेंबली जे इजलास में दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जी तकरीर दौरान अपोज़िशन जे मेंबरनि जो गोड़। स्पीकर जी डाही जो घेरा, फाटा ऑपरेशन बंद करण जा नारा। ख्वाजा आसिफ चयो आहे त पाकिस्तान में अक़लियतुनि ते वधंदड़ हमला समूरी क़ौम लाइ शर्मिंदगी जो सबबु आहिनि। हिन मामले ते ऐवान में इतफ़ाक़ राय हुअणु घुरिजे। मज़हब जे नाले ते अक़लियतुनि जे क़त्ल जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। असांजो मज़हब उन जी इजाज़त नथो ॾे। ख्वाजा आसिफ जी तकरीर दौरान अपोज़िशन मेंबरनि ने चोर चोर ऐं फारम 43 जी नारेबाज़ी कई। रोडनि ते इंसाफ़ करण जो रुझान ख़त्म थियणु घुरिजे। मज़हब जे नाले ते श्रीलंकन शहरी खे क़त्ल कयो वियो। छा अक़लियतुनि खे बराबरी जा हक़ न मिलणु घुरिजनि। केपी में सिक्योरिटी जी सूरतहाल तमामु ख़राब आहे। मुल्क में हिन वक़्तु दहशतगर्दी जी लहर आहे। सुतसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो क़ौमी असेंबली में ख़िताब। मुखालिफ़ धुर जो वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी तकरीर दौरान बिगोड़। अताउल्लाह तारड़ जो चवणु आहे त मसइलो उहो आहे त बजट में नॉन फाइलर्स खे टैक्स नेट में आंदो वियो आहे। मुखालिफ़ धुर रुगो गोड़ न करे बजट जूं तजवीज़ूं पेश करे। मुखालिफ़ धुर वटि बजट लाइ सुठियूं तजवीज़ूं हूंदियूं त अमल थींदो। तालिबान खे पाकिस्तान आणींदड़ ऑपरेशन जी मुखालफ़त करे रहिया आहिनि। गुड ऐं बैड तालिबान जो नारो कंहिं लॻायो। एपेक्स कमेटी में अज़म इस्तेकाम जी मंजूरी ॾिनी वई। अज़म इस्तेकाम खे पार्लियामेंट ऐं काबीना में बि पेश कयो वेंदो। You, Mr. Speaker, the budget is sitting before you. Do you think that these objectives have been raised in this budget? Do you think this is the budget that the people of Pakistan deserve? हमें किसान को मजबूत करना होगा, Mr. Speaker. हमें उस किसान को सहारा देना होगा जिससे कभी सैलाब का सामना है, कभी तूफान का और कभी गंदम इंपोर्ट करने गलत फैसले का। गर्मी की शिद्दत में 15 से 20 घंटे के लोड शेडिंग अजाब है, मिस्टर स्पीकर। We must find ways to help the farmer who nurtures his crop only to lose it in the floods. आसपा भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली में पहिरियों ख़िताब। वफ़ाक़ी बजट खे अवाम दुश्मन करार ॾेई छॾियो। आसपा भुट्टो ज़रदारी चयो आहे त हारियुनि मज़दूरनि ऐं ग़रीबनि जे लाइ बजट में कुझु बि न रखियो वियो। सख़्त गर्मी में बदतरीन लोड शेडिंग कंहिं अज़ाब खां घटि न आहे। असांखे आम माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ अॻिते अचणो पवंदो। मुल्क में हिन वक़्तु तारीख़ी महांगाई ऐं बेरोज़गारी आहे। असांखे विरहाइण वारी सियासत जो ख़ात्मो आणणो पवंदो। नई सियासी हिकमत अमली जी शुरूआत करणी पवंदी। क़ौमी असेंबली में अक़लियतुनि जे हक़नि बाबति ठहराउ जे मतनि ते अपोज़िशन लीडर उमर अयूब ऐं ख्वाजा आसिफ आम्हूं साम्हूं हिक ॿिए खे कूड़ो करार ॾेई छॾियो। उमर अयूब चयो आहे त ठहराउ जे मतनि ते असांखे एतिराज़ आहे। ख्वाजा आसिफ कूड़ो ऐं पाकिस्तान जे ख़िलाफ़ आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जवाबु ॾिनो त अपोज़िशन वारा ड्रामो करे रहिया आहिनि। पीटीआई जी समूरी लीडरशिप कूड़ ऐं कंप्रोमाइज़ आहे। शेरार आफिदी पंहिंजी पार्टी जा नाला खणी चयो हो त सभु 2 नंबर माण्हू आहिनि। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे शेरार आफिदी जवाबु ॾिनो त ही असांजे घर जो मामिलो आहे। ख्वाजा आसिफ ग़लति बयानी न करे। कूड़नि ते अलाह जी लानत आहे।
सिंध हुकूमत शहीद बेनज़ीराबाद में पीपुल्स बस सर्विस शुरू करण जो ऐलान करे छॾियो। हिन हफ़्ते ई शहीद बेनज़ीराबाद में पीपुल्स बस सर्विस शुरू कंदासीं। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कराची, लाड़काने, हैदराबाद खां पोइ नवाबशाह में बे बस सर्विस हलंदी। कराची में हलंदड़ पीपुल्स बसिस जा नवां रूट्स शुरू कंदासीं। कराची में सादी टाउन खां टावर ताईं बस रूट शुरू कयूं पिया। ऑरेंज लाइन ऐं BRT ते हुकूमत ॿीहर कमु शुरू कयो आहे। रेल लाइन मंसूबे ते निगरान हुकूमत जे करे 18 महीना कमु बंदि हो। जाली सरकारी नंबर प्लेट्स लॻाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे। वज़ीर आज़म खे गुज़ारिश आहे त 150 बसिस ॾियण जो वाइदो पाड़े। तहरीक इंसाफ जे सीनियर अॻवान असद कैसर जी इस्लामाबाद में JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि वफ़ाक़ी बजट खे अवाम दुश्मन करार ॾींदे क़ौमी असेंबली में गॾिजी अपोज़िशन जो किरदारु अदा करण ते इत्तेफ़ाक़ करे वरितो। अॻवाननि वाज़े कयो त ख़ैबर पख्तूनख्वा में अमन अमान क़ाइमु करण लाइ सियासी पार्टियुनि खे किरदारु अदा करणो पवंदो। फ़ौजी ऑपरेशन मसइले जो हल नाहे। ॿिन्ही पार्टियुनि जा ख़दशा ख़तमु करण ऐं सियासी हिकमत अमली लाइ सियासी कमेटी क़ाइमु करण ते बि इत्तेफ़ाक़। वफ़ाक़ी हुकूमत आज़ाद कश्मीर में AFC मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी सां आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म चौधरी अनवरुल हक़ जी मुलाक़ात। मोहसिन नक़वी चयो त आज़ाद कश्मीर में अमन अमान लाइ हर मुमकिन सहकार कंदासीं। आज़ाद कश्मीर जे अवाम सां कयल वाइदा पाड़ींदासीं। तव्हां ॾिठो त मिनिस्टर या ऑन करण लाइ तयारु कोन्हे त इन जो ज़िम्मेवार केरु आहे? पूरी सिंध परेशान आहे। असांजा लखे एकड़ जेका असांजो पोखायलो ॿिजारो आहे उहो सड़े थो। लखे फुटी जा एकड़ असांजा उहे सड़ंदा, कमंद जा सड़ंदा। दरवाज़ो को सही पन्नो न हो, को पाठो न हो, जंहिंजो 25 टन वज़न आहे। कोई इन्हनि खां पुछा करण वारो कोन्हे। मिनिस्टर साहब खां सुवाल था पुछा कयूं त हुनखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर ई कोन्हे। मालकनि ऐं ठाहिनि त असांजो इहो ॾींहुं न ॾिसूं। असां आवाम खे तबाह करण था चाहिनि। सखर बिराज जो 47 दरवाज़ो कीअं लुड़ी वियो ऐं ॿियनि दरवाज़नि खे कीअं नुक़सानु पहुतो? सिंध हुकूमत सखर बिराज जे दरवाज़नि खे नुक़सानु पहुचण वारे मामले जी जाच लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी। सूबाई वज़ीर जाम खान शोरो पारां कमेटी खे 1 महीने अंदरि पंहिंजी रिपोर्ट ॾियण जी हिदायत। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त कमेटी वाक़े जा सबब ऐं ज़िम्मेवार ऑफिसरनि जो तयन कंदी। वाक़े जो असुल ज़िम्मेवार केरु आहे, निशानी कई वञे। सखर बिराज जो 47 दरवाज़ो ॿुॾी वञण खां पोइ आपाशी खाते चीनी इंजीनियर जी मदद सां गेट जी मरमत जो कमु शुरू करे छॾियो। आपाशी खाते मूजिबि 47 दरवाज़े खे रिंग बंदि ॾियण खां पोइ नुक़सान जो काथो लॻाए वेंदो, जंहिं बाद असुल दरवाज़ो लॻाइण जो फ़ैसिलो थींदो। आपाशी मूजिबि सखर बिराज जे दरवाज़नि जी मरमत वारो कमु शुरू थियण बैदि 7 केनालनि में पाणी छोड़ कयो वियो आहे। खीरथर केनाल, नारा केनाल ऐं रोडी केनाल में 500 खां 11,000 क्यूसेक्स ताईं पाणी छोड़ कयो वियो आहे। सखर बिराज मां निकिरंदड़ केनाल ते पाणी बंदि थियण सबबि सारियुनि कमंद ऐं कपह जे फसल खे नुक़सान पहुचण जो ख़दशो। ज़रायत वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर जी हिदायतुनि ते हैदराबाद में आबादकारनि जी रहनुमाई लाइ वाटर एमरजेंसी सेल क़ाइमु। ज़रायत खाते मूजिबि सखर बिराज जे पाणी ज़रिए सिंध में 70% पोखाई थींदी आहे। आबादकारनि जी रहनुमाई लाइ 6 डिवीज़न्स में फोकल पर्सन मुक़ररु कया आहिनि। फोकल पर्सन जे पाणी जी खोट, फसलनि खे पहुचंदड़ नुक़सान ऐं ॿियनि मसइलनि बाबति रिपोर्ट पेश कंदा। नएं दरे में गोपांग ऐं मंगणे जा बिरादरी जी बिंदुरनि में हलंदड़ तकरार जो निबेरो। 3 क़त्ल ऐं 7 ज़ख़्मियुनि जो मजमूई तौर ते 1 करोड़ 13 लख रुपया ॾंड मुक़ररु। नओं दरो रेस्ट हाउस ते सरदार अली नवाज़ जलबाणी जी सरपंची में जरगो थियो।
ज़िले चेयरमैन ऐं ॿिया शरीक थिया। जरगे में फी खून बाह 25 लख रुपया मुक़रर कई वई। 3 खूननि ऐं 7 ज़ख़्मियुनि जो मजमूई तौर ते 1 करोड़ 13 लख रुपया ॾंड विधो वियो। मंगणे जा जुर्म सां गुलाम सरवर गोपांग जे खून ऐं इलाज जा 30 लख ऐं 1 नींगरी समेत 3 ज़ख़्मियुनि जा 11 लख 50 हज़ार रुपया ॾंड विधो वियो। गोपांग जुर्म सां अमजद ऐं इरफान मंगणे जे क़त्ल जा 50 लख ऐं 4 ज़ख़्मी जा 21 लख 50 हज़ार ॾंड मुक़रर कयो वियो। धुरियूं ॾंड जी रक़म 3 किस्तनि में अदा कंदियूं। फ़ैसिले बाद धुरियुनि खे भाकुर पाराए खीरखंड कयो वियो। दोदापुर वेझो 2 धुरियुनि जे खूनी तकरार जो जरगो 76 लख रुपया ॾंड मुक़रर। कटोहर बिरादरी जी 2 धुरियुनि में हलंदड़ तकरार जो ॻोठ अली आबाद में रेहान बुलंदी जी सरपंची में जरगो थियो। मजमूई तौर ते 2 धुरियुनि मथां 3 खूननि ॻोठ ते हमलनि ऐं ॿियनि नाजाइज़नि जो 76 लख रुपया ॾंड मुक़रर। बार कटोहर जी धुर मथां 2 खूननि ऐं ॿियनि नाजाइज़नि जो 43 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। रहीम बख़्श कटोहर जी धुर मथां 1 खून लाश जी बेरुमती ऐं नींगर खे ज़ख़्मी करण ऐं 2 घर ड्राइण जो 33 लख रुपया ॾंड विधो वियो।